नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे डिगड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त डिगड़ी भरसां ॻोठ जलाल उबड़िंग जे रवासी शादीशुदा औरत राशिदा ज़ाल महफूज़ उबड़िंग ज़ख़्मी हालत में मुड़ुस जे ज़ुल्मनि खां तंग अची डिगरी थाणे ते पहुती है, जिते इंसाफ़िन अॻियां दाईंदे चयो त मुंहिंजो मुड़ुस महफूज़ उबड़िंग रोज़ानो शराब जे नशे में धुत बिला जवाज़ मूं मथां सख़्त तशद्दुद कंदो। अॼु बि शराब जे नशे में धुत थी मूंखे कमरे में बंदि करे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो अथसि। मूंखे ग़लति कमु करण ते मजबूर कंदो है, काफ़ियूं अहिड़ियूं हरकतूं बि कंदो है जेको आउं मीडिया साम्हूं ॿुधाए नथी सघां। हिन अॻु बि मूंखे मारकुट कंदो रहियो आहे। हिन IG सिंध, DIG मीरपुर ख़ास, SSP मीरपुर ख़ास ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त मुंहिंजे मुड़ुस खे फ़ौरन गिरफ़्तार करे मूंखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में आउं पाण खे बाहि ॾेई साड़े ख़ुदकुशी करे छॾींदुसि। ज़ख़्मी औरत खे पुलिस मेडिकल लेटर ॾेई तालका इस्पताल उमाणे छॾियो। आख़िरी इतलाउनि ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।